बेगुनाह नौजवान की आज़ादी लाए अवामी अपील। करमपुर जो ॻोठ मीर बकर खान बिजाणी रहवासी पोरियत नौजवान नादर अली चोलियाणी ऐं नसी शाख रहवासी नौजवान करमुल्ला चोलियाणी के ज़िले कशमीर कंदकोट पुलिस 3 ॾींहं अॻु करमपुर शहर के ॾियाणी चौक वारे इलाइक़े में मुबैना तौर बिना कंहिं वाज़े केस या कानूनी जवाज़ जे पंहिंजी तहवील में वरितो। अफ़सोस जो 3 ॾींहं गुज़रण बावजूद न संदन गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे न ई खेनि आज़ादु कयो वियो आहे, जंहिं सबबि संदन घर भातियुनि में सख़्त परेशानी बेचैनी ऐं ख़ौफ़ पकड़ियल आहे। वारसनि पारां SSP कशमीर कंदकोट सां मुलाक़ात करे नौजवाननि जी आज़ादी लाइ अपील पिणु कई वई, पर अञा ताईं को मुस्बत नतीजो साम्हूं न अची सघियो आहे। जेकॾहिं कंहिं शख़्स ते को इल्ज़ाम हुजे त कानून मूजिबि खेसि अदालत आॾो पेश कयो वञे, पर बिना कंहिं कानूनी कार्रवाई जे माण्हुनि खे खंभे गुम करणु न सिर्फ़ु आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ आहे, पर आवाम जे एतमाद खे बि सख़्तु नुक़सानु पहुचाए थो। इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त SSP मोहम्मद मुराद गांगरो पंहिंजी मुक़ररी खां पोइ ज़िले में अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणाइण लाइ अहम क़दम खंया, जिन खे अवाम साराहियो आहे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त ज़िले जे केतिरनि ई थाणनि ते सिपाही सूबेदारनि जी मुक़ररी खां पोइ कुझु हदनि ते पुलिस जे कमु करण जे तरीक़े बाबति अवामी ख़दशा वधिया आहिनि। जेकॾहिं अहिड़ियुनि शिकायतुनि जो बर वक़्तु नोटिस न वरितो हुयो त पुलिस जी सुठी साख मुतासिर थियण सां गॾु अवाम जो एतमाद बि कमज़ोर थी सघे थो। असां SSP मोहम्मद मुराद गांगरो खे पुरज़ोर अपील करूं था त हू इन मामले जो फौरी नोटिस वठी नादर अली चोलियाणी, करमुल्ला चोलियाणी ऐं ॿियनि जेकॾहिं को बि बेगुनाह शख़्स गैर कानूनी तौर हिरासत में आहे त खेसि बिना देर आज़ादु कराए साॻे वक़्तु उन्हनि अमलदारनि ख़िलाफ़ बि कानून मूजिबि कार्रवाई कई वञे जेके अख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु करे पुलिस खाते जी नेकनामी खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। बेगुनाह माण्हुनि खे इंसाफ़ ॾियण ई कानून जी असुल रूह आहे। उमेद आहे त SSP मोहम्मद मुराद गांगरो अवाम दोस्ती वारी रवायत खे बरक़रार रखंदे बेगुनाह माण्हुनि खे इंसाफ़ फ़राहम कंदो, जीअं ज़िले कशमीर कंदकोट में अमुन कानून जी बालादस्ती ऐं अवाम जो एतमाद वधीक मज़बूत थी सघे।